पुट अॼु असां मासी नूरा जा हिसाब कंदासीं। मासी नूरा आई आहे चवे थी मूंखे बैंक वञा थी, बैंक में 5000 लिखणी आहे। घणा 5000 लिखणी वञा। नवा नोट आया हूंदा, कुझु नवा नोट कुझु मिक्स नोट मूंखे खपनि, ईद जे लाइ ॿारनि खे ख़र्ची ॾींदा। चई अबा 5000 मां खणी वञा, पर मूंखे पैसा त ॻणण ई कान ईंदा। अलाए घणे जा 10 ॾींदा, 10 अलाए घणा नोट ॾींदा, 20 जा अलाए घणा, 50 जा अलाए घणा ॾींदा। त पोइ हाणे इहे मां कीअं हिसाबु कंदुमि? मां चवनि बैंक वारा मां कीअं कंदा? मां सिफ़ा सोलो आहे उन कंप्यूटर में हीअं शीट ठहियल हूंदी आहे, डिनोमिनेशन चइबो आहे हुनखे। अहिड़ी डिनोमिनेशन मासी में पई हूंदी आहे और उहो नोट में लिखंदा वेंदा आहिनि, हिसाबु टोटल थींदो वेंदो आहे। सोलो कमु आहे। इहे तव्हांखे मोबाइल में मिली वेंदो, लैपटॉप में मिली वेंदो, कंप्यूटर में मिली वेंदो। पर जेकॾहिं तव्हांखे कोई शइ न आहे, मोबाइल न आहे, त तव्हां हिसाबु हीअं बि करे सघो था। हाणे जेकॾहिं 5000 तव्हांखे सिर्फ़ु 10 हज़ार खपनि था, त तव्हांखे मिलंदा 5 पैकेट। माना हिकु पैकेट में 100 जो नोट हूंदा आहिनि, यानी 10 जी दस्तियूं तव्हांखे घणी मिलंदियूं? 5 मिलंदियूं। कीअं? 5000 खे छा कंदासीं असां? 10 सां छा कंदासीं? वंड कंदासीं। माना 10 जी तव्हांखे दस्ती खपे थी त 10 जो कुल पढ़ंदासीं 5 ते, त 9 ते असां फिका ॿियूं मिलाईंदासीं। ठीकु आहे, घणा थी विया? 50 ते पढ़ंदासीं। ऐं 10 जो कुल 50 ते 5 ॾांहुं 50, 5 ॾांहुं 50। ठीकु आहे, हाणे 50 वियो त ॿुड़ी बची। हाणे हीअ ॿुड़ी बची, इहा लाहींदासीं हेठि बि मथे बि चाढ़ींदासीं। ठीकु आहे, वरी हीअ ॿुड़ी बची, इहा हेठि बि लाहींदासीं, मथे बि चाढ़ींदासीं। माना तव्हांखे घणा बचा? 500 नोट ॾींदो। घणा ॾींदो नोट? 500 नोट ॾींदो। ऐं दस्ती जेका हूंदी आहे 100 जी हूंदी आहे, यानी तव्हांखे घणी दस्तियूं ॾींदो? 500 थी विया। हे 500 थी विया। ठीकु आहे, हे 500 थी विया। हिकु दस्ती में घणा नोट हूंदा आहिनि? 100। घणा हूंदा आहिनि? 100। हाणे 100 खे 500 सां ज़रब कंदासीं, वंड कंदासीं, छा जवाबु ईंदो? 100 खे हिकु दफ़ो, 200, ॿ दफ़ा 3 खे, 3 दफ़ा 4 खे, 4 5 खे 5, यानी 5 सां 500 थी वेंदो। 500 विया, ॿुड़ी बची। ठीकु आहे पुट, माना तव्हांखे दस्तियूं घणी ॾींदो? 5 दस्तियूं ॾींदो, जंहिंमें नोट हूंदा 500। घणा नोट हूंदा पुट? 500 नोट हूंदा। अहिड़े ई तरीक़े सां जेकर तव्हांखे 20 खपनि त 20 सां वंड कंदव, 50 खपे 50 सां वंड कंदव, तव्हांखे नोटनि जी ख़बर पवंदी। पर वरी नोटनि जी ख़बर खां पोइ तव्हां वंड कंदव छा सां? उन नोट सां वंड 100 सां वंड कंदव, 100 सां वंड कंदव, तव्हांखे दस्तियूं ख़बर पइजी वेंदी, घणी दस्तियूं ईंदी पॉकेट में मिलंदा। ठीकु आहे, हाणे अहिड़े तरीक़े सां तव्हांखे मिसाल तौरु 100 जा नोट ॾींदो तव्हांखे 50। छा कंदो? घणा मिलंदा असांखे? घणा पैसा थींदा? त 50 खे ज़रब कंदासीं 100 सां। 50 खे 0 खां 0 थी वियो, 50 खे 0 सां ज़रब कंदो 0, 50 खे 1 सां 50 थी वियो। जेकॾहिं 100 जा 50 थी वेंदो, घणा थींदा? 1 ॾाका 100,000, 5000 थी वेंदा। 100 जा जेकॾहिं 50 नोट जे छा थी वेंदो? 5000 थी वेंदो। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं तव्हांखे 50 जा घणा नोट ॾींदो? 100 नोट ॾींदो। 50 जो 100 नोट ॾींदो, त तव्हांजो थी वेंदो 5000। कीअं? 100 खे 20 सां ज़रब ॾींदो, 100 खे 5 सां ज़रब ॾींदो, यानी 500 थी वेंदो। हाणे तव्हांजो जवाबु छा मिलियो? 5000। ठीकु आहे, अहिड़ी तरीक़े सां कोई बि तव्हांखे हिसाब जे तव्हां आसानी सां नोटनि जी पहचान करे सघो था। वधीक लेक्चर हासिलु करण लाइ यूट्यूब पेज ते तव्हांखे फ्री लाइव तव्हांखे लेक्चर मिली वेंदा।